एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कई पिया। जैकबाबाद में पीअण जे पानी की खोट खिलाफ़ STP के सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई। निटराण उस में DC हाउस आॾो धरणो हंयो वियो आहे। 1 महीने खां शहरी पीअण जे पाणीअ खां महरूम आहिनि। पाणी पैसनि एवज़ ख़रीद करण ते मजबूर आहियूं, शहरियुनि जो इहो चवणु आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। जैकबाबाद मां जिते पीअण जे पाणी की खोट खिलाफ़ STP के सॾ ते एहतिजाजी रैली कढी निटराण उस में DC हाउस आॾो धरणो हंयो वियो आहे। 1 महीने खां शहरी पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। पाणी पैसनि एवज़ ख़रीदण ते मजबूर आहियूं, शहरियुनि जो इहो चवणु आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। जैकबाबाद मां जिते पीअण जे पाणी की खोट खिलाफ़ STP जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी निटराण उस में DC हाउस आॾो धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। जैकबाबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। नवाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जैकबाबाद शहर में केतरनि ॾींहंनि खां वठी पानी की सख्त खोट आहे ऐं शहर में करबला वारी सूरत हाल आहे, जंहिं ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़िले सदर अब्दुल सत्तार जागीरानी, अब्दुल लतीफ़ मक्सी, निज़ाम मस्तोई ऐं उमर सोलंकी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो। उन्हनि जो इहो चयो वियो त ही करोड़ों रुपयनि जी जेकी स्कीम आहे मिठे पाणी जी, उनखे हथु वठी करे फेल कयो वञे थो। म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली आहे, छाकाणि त जॾहिं मुकमल तौर स्कीम थी वई आहे, पानी भी जो जाम आहे, पोइ पानी छो नथो ॾिनो वञे। उन्हनि इहो बि इल्ज़ाम हयो त म्यूनिसिपल जी ठीक है। मेहरबानी नवाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।